अस्सलाम वालेकुम नाज़रीन, दादू इशू न्यूज़ बुलेटिन में अवां खे भली कार मां आहियां मंजूर अली चांडियो। हिते अवां खे हिन ख़बर सां आगाह कंदा हलूं के इंशा मां अवां खे अफ़सोसनाक ख़बर ॾींदा हलूं त के इंशा भरिसां ॻोठ गुल मोहम्मद लांढेर में होटल ते मज़दूरी कंदड़ पोरियत ते हथियारबंदनि फायरिंग कई आहे। ज़ख़्मी पोरियत खे खैरपुर नाथन शाह अस्पताल मां दादू अस्पताल आंदो वियो, जिते हू ज़ख़्मनि जी सच न सहंदे फ़ौत थी वियो आहे। नाज़रीन, हिते अवां खे हिन ख़बर सां आगाह कंदा हलूं कैंशा भरिसां ॻोठ गुल मोहम्मद लांढर में होटल ते मज़दूरी कंदड़ पोरियत ते हथियारबंदनि फायरिंग कई आहे। ज़ख़्मी पोरियत खे खैरपुर नाथन शाह अस्पताल मां दादू अस्पताल आंदो वियो, जिते हू ज़ख़्मनि जी सत न सहंदे फ़ौत थी वियो आहे। उन सिलसिले में असां सां गॾु लाइन ते मौजूदु आहे खैरपुर नाथन शाह जो रिपोर्टर फयाज़ जाफरी। जी फयाज़, इहो अफ़सोसनाक वाक़ियो कीअं पेश आयो, वधीक तफ़सील ॾिजो। हाँ बिल्कुल, इहो ॾाढो जेको अफ़सोसनाक वाक़ियो आहे। खैरपुर नाथन शाह वेझो ही होटल आहे जिते नामालूम हथियारबंदनि जेको फायरिंग कई, जंहिंजे नतीजे में गुल मोहम्मद लांढर रहवासी आहे जेको नौजवान आहे राजा लांढर, जंहिंखे जेको सख़्तु ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे कैंशा जी सरकारी अस्पताल जेको आहे सो मुंतक़िल कयो वियो, जिते हुनजी नाज़ुक हालत हुजण करे हुनखे जेको दादू जी सरकारी अस्पताल नियो वियो, जिते हू जेको ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फ़ौत थी वियो आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त पुलिस इंतज़ामिया मूजिबि हिननि जो जेको आहे सो जेको फ़ौती आहे, जेको क़त्ल थियो आहे, जेको नौजवान राजा लांढर, उन्हनि जो जेको आहे सो का पुराणी दुश्मनी हुई, जंहिंजे नतीजे में हीउ वाक़ियो पेश आयो आहे। पुलिस जो चवणु आहे त वाक़िए जी वधीक जेको आहे सो तहक़ीक़ात कयूं पिया। जी वॾी महिरबानी फयाज़ जाफरी तफ़सील ॾियण जे लाइ।